ये पवित्र वाणी भजन में राजन जी 679 नंबर सफ़े थी ये वाणी अची जंहिं वाणीअ जे अंदरि साफ़ ॾेखारियो जो कई जीव कई प्रेमी कई नेमी कई सिख कई सेवक सवाल पुछंदा आहिनि त सतगुरू जी कृपा कॾहिं थींदी कीअं थींदी कीअं असीं दर ते वञूं था शरणार्थी बणिजी वियूं था मन जा कई सुवाल वठूं था त कृपा कॾहिं थींदी ऐं कीअं थींदी हिन बाणीअ जे अंदरि जवाबु निर्धन का धन सतगुरु जी कृपा ही निर्धन जे लाइ धन सतगुरु जी कृपा ही अंधे के कारे सहारा मात दूध जैसे पाले जीअं माता पंहिंजे बालक खे खीर पियारे थी पाले थी खाधो ॾिए थी सतगुरु भी तोखे पालना अवश्य पाले सागर में बोल समुद्र जे अंदरि तोखे जहाज बणिजी मिलंदो जेको तोखे पार असांजो मन मञे थो असांखे करियो छो नथो मञी थो गुर का वचन बसाए जीअं नाव जीअं नाले पंहिंजे नाल जुड़ियो रहंदो तोसां सदाई संग सतगुरु जो वचन तोसां सदाई संग मिलंदो जेकॾहिं तूं उन वचन ते हली थियो ऐं वचन ते हलण माना आज्ञा जो पालन करणु जो सतगुरु जी आज्ञा जो पालन करे तो भवसागर मां पार थी थो वञे त वाणी ॾेखारे थो तूं उहे अखर खण उहे वचन खण त तुंहिंजा ॻाल्हि जे राह थी वञनि सिमराओ सिमर सिमर सुख पावो सास सास संभाले तू सिमरन कर तू याद कर त तुंहिंजे हिकु हिकु साल जी रक्षा कंदा पालना कंदा पर असांजो सिमरण भी कोन थो थिए सेवा भी कोन थी थिए सत्संग भी कोन थो थिए त पोइ असांजो भविष्य बिगड़े थो ये असीं छो था ॾिसूं असांजे अखियुनि जे अॻियां मिसाल आहिनि कई ग़रीब गुरबा जिन खे राति खाइण था ही कोन्हे उन्हनि जो अहिड़ो वक़्तु अचे
लखपति करोड़पति थी था वञे। असांजे अखियुनि जे अॻियां मिसाल आहे। ऐं कई अहिड़ा जीव आहिनि जेके लखपति आहिनि, करोड़पति आहिनि, केरु अचे थो त पिनियो टुको नथो मिले। पोइ असीं चवंदा आहियूं भाई साईं असांजो बाग़ आहे, बाग़ तूं ई ठाहे ऐं ठाहे वियो। बाग़ ठाहिण जो कर्म तूं करी कोन थो, छोजो हींअर तो वटि माया जी मस्ती आहे, धन दौलत आहे, सुंदर शरीर आहे, त तोखां सत्संग ऐं सेवा नथी। पोइ जॾहिं सभु कुझु हली वञे थो वरी हुननि जे शरण पवंदो, कृपा कयो। की कृपा कृपा थींदी कॾहिं गुर के घर गृह सेवक जो लाइ गुर की आज्ञा मन में सह। तू आज्ञा मनण लाइ तैयार, तू मनी कोन थो त तुंहिंजे मथां कृपा कीअं थी। तीअं ई सतगुरु जा द्वार आहिनि। गुरु दर तां कोई सवाल ही खाली कोन थो वञे। जी दरबार साहिब में अखंड पाठशाला रखियल आहे, जंहिंजो थोरी देरि खां पोइ भोग साहिब पवंदो। छो था अखंड पाठशाला रखायूं, छो था नेम रखूं, छो था अचूं, छो था वियूं, छो था सत्संग ॿुधूं, जो असां कीअं पक्का कयो। गुरु तुंहिंजे दर जा दुआरे, बाबा तुंहिंजे दर जा दुआरे,
पर असी वचन की पालना कौन करते? वो चलता जो गुरु सतगुरु जी आ गया हुआ समझने से क्या सृष्टि के अंदर भगतन के अंदर प्रेमी के अंदर अड़ा अड़ा मिसाल आया जो बुद्ध देवी असा के समझे नहीं दान पुण्य जो दिल से करे तो जो संकल्प करे तो बड़ी दिल खोली करे इतिहास लिखा था भगवान कृष्ण अर्जुन सैर करने का चमत्कारी निखारी का कायम करने लगा एक सोनू पहाड़
सोनो पहाड़ ॾिसी अर्जुन चए थो प्रभु वाला मां मिट्टीअ जा पत्थर जा जबल त ॾिठा आहिनि, भई सोन जो जबल मूं पहिरियों भेरो ॾिठो। भगवान कृष्ण चए थो इहा सही ॻाल्हि आहे, पर हाणे तोखे मौक़ो मिलियो आहे त हिन सोन खे दान कर, भले रस्ते ते मिली वियो, ॿियो केरु आहे कोन, तूं चाहीं त तूं खणी सघीं थो, पर जे हिन जो दान कंदे हुनजो तोखे ॾाढो फल मिलंदो। छो जो भगवान कृष्ण खे ॾेखारियो वक़्तु बि वक़्तु अर्जुन सुवाल कंदो, साईं मां करण खे प्रसन्न वधीक ऐं हर वक़्तु तव्हां करण जी सारा कयो था, जस ॻायो था, तो भगवान कृष्ण चए थो भई कोई त फर्क हूंदो तो में ऐं हुन में। इहे जिज्ञासा मूं सेवकनि जे लाइ मन में हूंदियूं आहिनि त भई गुरूअ जो फलाणे सेवक जे मथां राव, फलाणे सेवक ते वधीक कुझु आहिनि, फलाणे सां वधीक वातावरण आहे, पर इहा तुंहिंजे संग जी कमी आहे, जे आहे त हुनमें कोई कारण हूंदो, उहा तुंहिंजी प्रवृत्ति आहे। तुंहिंजी प्रवृत्ति ॾिसी ही सतगुरु तोसां प्यार करे, तुंहिंजी प्रवृत्ति ॾिसी ही सतगुरु तोखे राह रसीन था। त अर्जुन चवंदो साईं मूंखे सम्झ में नथी अचे, मां बि तव्हांजे आज्ञा जो पालन कंदो आहियां बराबरि, पर कुझु फर्क़ु अर्जुन खे भॻवान चए थो हाणे इहो सोने जो पहाड़ आहे, मां तुंहिंजे सुपुर्द कयां थो, जीअं खपे तीअं दान पुण्य कर। केरु पियो ॾिसे? भॻवान कृष्ण। असीं गीता में ॾाढो पढ़ूं था, गीता जा अध्याय बि ॾाढा पढ़ूं था, ॿिए खे उपदेश ॾियूं था, फलाणो अध्याय पढ़ तुंहिंजा काम रास थी वेंदा, फलाणो अध्याय पढ़ तुंहिंजो कमु रास थी वेंदो। पर जेकी चवनि था भगवान कृष्ण छा थो चवे, उहो मञण लाइ तयार कोन्हे। भगवान कृष्ण अर्जुन खे चए थो सोन दान करी खण, अर्जुन खे मौक़ो मिली वियो। अर्जुन ऐलान कराए छॾियो, जंहिंखे जेतिरो सोन खपे सो मूंखां थी वठो। सम्झो था इहो ऐलान जो अचे तव्हांजे न ॿाहिरां में अनाउंसमेंट ते भई सुभाणे सुबुह जो जंहिंखे जेतिरो सोन खपे अचे मूं वटां खणी वञे, वेहंदव ॻाल्हि? सच करे ॿुधाइजो, ईमानदारी। गुरूअ जे दर जो ऐलान आहे, सत्संग में अचो त कार्य रास कोन मञींदासीं, छा पर सोन मिलंदो त अचो त डोड़ू पाईंदा आहियूं। अॼु अर्जुन बि ऐलान कयो त सभई डोड़ंदा हुआ। अर्जुन बि पुछे पियो तोखे घणो सोन खपे? कोई चए पियो तोलो खपे, कोई चए पियो 2 तोला खपनि, कोई चए पियो 5 तोला खपनि। जेतिरो जेतिरो जेको घुरे पियो अर्जुन ॾींदो पियो। सारो ॾींहुं थी वियो, सभई सोन वठी ठापे विया। भगवान चए थो हाणे तो सभु कयो, भगवान करण खे सभु भगवान करण खे चए थो सोनो पहाड़ आहे, मां तुंहिंजे सुपुर्द थो कयां, जेको खपे सो दान पुण्य कर या छा बि कर, तुंहिंजी ग़लत तूं ॼाण। करण सॼे शहर में अनाउंसमेंट करायो, पर ईअं कोन चई त जेतिरो खपे ओतिरो वठो, न। करण चए थो सोने जो पहाड़ आहे, सोन जाम पियो आहे, जंहिंखे जेतिरो खपे सो खणंदो वञे। इहो जो अनाउंसमेंट थी त भीड़ लॻी वई। इहो अनाउंसमेंट करे करण चए थो प्रभु हलो पाण। भगवान चए थो हे चए थो छा करिणो आहे? मूं चई छॾियो आहे जंहिंखे जेतिरो सोन खपे सो खणी वञे। पर सम्झो था, अर्जुन चए थो जंहिंखे जेतिरो सोन खपे मूंखां घुरे, मां ओतिरो हुनखे ॾींदुसि। ऐं करण चए थो जेको जंहिंखे सोन खपे सो खणी वञे। कहिड़ो फर्क़ु?
अचे तो सम्झ तव्हांखे न, तव्हां किथे सम्झ, तव्हांखे सम्झ थोरे कोन थो अचे, केरु कोन थो पुछे, अचे तो सम्झ में हिन कुर्सियुनि वारनि खे, कुर्सियुनि ते त जल्दी अची वियो। असां अध्यक्ष महोदय ॾाढी चिंता साईं, संगत कुर्सियुनि ते वेही थी, कुर्सियूं घटि थियूं लॻनि। मां चवां थी ईअं सहूलियत ॾींदो वञे त सॼो हाल ई कुर्सियुनि सां भरिजी वेंदो। कंहिंजो जेकॾहिं कंहिंखे वीचार थियो त मूंखे बि चवंदा कुर्सीअ ते थी वियो। जेतिरी सहूलियत वधीक मिले थी ओतिरो असीं बिगड़ूं था। पोइ जेके हेठि वेही सघनि था से बि कोन, असांजे लाइ त कुर्सी खपे। पोइ किथां न किथां कंहिं कुंड कुर्स में कुर्सी ॻोल्हे 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 कंहिंखे उतारे खणींदा पंहिंजे में सेकजासीं। सहण सिखो, शांति आवाज़ कंहिं आवाज़ कयो। असां सहण सिखूं ई कोन था, असीं सुख सभु चाहियूं था पर सहण कोन था। कुदरती इहा विषय आई आहे। मां सत्संग ते विहण जी तयारी पियो कयां, मूंखे हिकिड़ो फोन आयो, हिकु न्याणी आहे असांजी जयपुर जी, चए पई बाबा कृपा कयो मां वञा थी ऑपरेशन कराइण, डॉक्टर चवनि था 2-3 लख रुपया लॻी वेंदा, बसि आसीस आहे कयो जो सफल थी वियो। मां चवां तोखे दुख दूर कराइणो आहे या ॿियो कुझु कराइणो आहे, मां तोखे इलाज ॿुधायां। तोखे ॾाढो सुठो थी पवंदो, कंदीअ बि या ईअं ई थी पुछी? न बाबा मां कंदसि। मां चयोमांसि सुभाणे देवोथनी ग्यारस आहे, इन ग्यारस ते सोन दान करण जो ॾाढो फल मिलंदो। चवां ॿुध त सही पहिरीं, तूं चइजे 2-4 लख रुपया ख़र्च करणा पवंदा। सुभाणे एकादशी जो ॾींहुं अथई, देवोथनी ग्यारस अथई, पहिरीं उन जे बारे में ॿुधां था। जीअं ॾिठो कि मेरे गोपस्मीअ जे बारे में ॾाढी चर्चा हुई, पहिरीं ॾियारी जे बारे में बि, ॿियनि त्योहारनि जे बारे में, हीअं सत्यनारायण जे बारे में बि चर्चा कयो। मां भला वेठो आहियां सॼो ॾींहुं वांदो, त माण्हू मूंखे ॾाढो साईं त वांदो वेठो आहे, ॿियो त केरु ॿुधाईंदो कोन्हे। हलो उन खां ई था पुछूं, त पुछूं साईं, के चवनि था सुभाणे सत्यनारायण, के चवनि था परीं। भई ॾींहुं खणी कर कहिड़ी दिक़त, छा कंदे? सोन दान कंदे जा, दान मुझे कंदे जा, नोट वटाईंदे जा, घबराए पियो सुभाणे वञा या परीं वञा, भई ॾींहुं कर, तिथ ॿई ॾींहं लॻे, कोई दिक़त न। प्रत्येक काल जो उदय तिथि ते सुभाणे बि आहे ऐं परीं बि आहे। त कुझु संतनि जा नाला खयां, कुझु आश्रम जा नाला खयूं, साईं कुझु परीं था कयूं। ठीकु आहे, भई तव्हांजी मर्ज़ी आहे। त हिकिड़ो नियम आहे त कतक जी पूर्णमासीअ ते तुलसी विवाह बि थींदो, ख़बर अथव या न? अथव ख़बर? कदुरु मंदिर भई हा या न त न चओ। तुलसी विवाह थींदो ग्यारस, चई हा साईं ख़बर। त तुलसी विवाह थींदो, तुलसीअ जी पूजा करणी पवंदी। हा, तुलसीअ जी आरती बि ठाहिणी पवंदी, हार फूल करणा पवंदा, श्रृंगार करणो पवंदो। ऐं शास्त्र चए थो त आर्तवार जे ॾींहुं तुलसी पूजा न कबी। अलाए तव्हांखे ख़बर आहे या कोन? जे परीं एकादशी कंदव त तुलसी विवाह परीं कीअं कंदव? आर्तवार ॾींहुं त तुलसी जी पूजा थींदी कोन। जवाब छा ॿुधायो?
बुद्ध भी था पर कहीं उल्टो था पर भले भले न मेरी दुर्दशाओं छोटे थे ये सांझे घर में दुर्घटनाओं छोटे थे अकाल मृत्यु छोटा था जो सी नियम की पालना तने जिद्दी आई अला ब्यावी टाइम था जन नुकसान कौन दुर्घटनाओं जन तो ये तानी खबर तान के हिते करे एक ॻाल्हि तव्हांखे सम्झाई वञे थी तंहिंखां पोइ बि उल्टो था हलो त तव्हांजो निर्णय केरु त मां हुन न्याणी में आई चयो मां चवंदे हिकिड़ो हल कयो सुभाणे देवोत्सनी एकादशी आहे हुन में सोन जे दान करण जो मार तूं तुंहिंजो घोट तुंहिंजी न्याणी राति जो बैठक कयो जे साईं जन खां मूं पुछियो उन्हनि चयो आहे भई सुभाणे एकादशी आहे 15 तोला सोन तू सुभाणे दान कर तुझो बेड़ो पार थींदो तोखे ऑपरेशन कोन कराइणो सिर्फ़ लिखी 15 तोला सोन आहे मुंहिंजो 4 रुपए थोरो आहे तोखे घबराइणी कहिड़ी तुंहिंजे घोट जी पघार 20 लख रुपया महीनो आहे कमाई खपे दान करो पुट कमाइण चालू घर में रखना होवे कर्ज लाना मकान रखना दुकान रखना कार्य करना दान बिल्कुल ना कम किया जब इस सारी मजाक ना करो मजाक मत क्या सच तो चलाए चवण वारा तूं सुस्त नथी तूं ॿियो कंहिंखे दान न ॾे सोन तुंहिंजे घर में हिकिड़ी न्याणी आहे वॾो न्याणी आहे कुंवारी आहे सुभाणे 15 तोला सोन उन खे दान थोरो थोरी घणी भई पंहिंजे धीउ खे दान ॾियण में त तोखे डपु न हुअणु घुरिजे कारण साईं इहो त ॾुखियो कमु तव्हां दसियो आहे चवां पोइ त तुंहिंजो ऑपरेशन थींदो ई थींदो फायदो सब खपे दान पुण्य करणो कोन्हे शुभ कर्म करणो कोन्हे त तो वटि वाधारो कीअं थिए अनेक इतिहास तव्हांजा ॿुधल हूंदा भई हेतिरा चांवर दान कयो त हेतिरा तव्हां वटि वधंदा हेतिरो अन्न दान कयो त हेतिरो अन्न वधंदो हेतिरो धन दान कयो त हेतिरो धन वधंदो माना तव्हीं चाहियो कोन था त असांजे घर में सोन वधे नथा चाहियो तव्हांजी कुझु समझ कुझु सुवाल असांजो प्यारो नारायण भगत चयो मां ॻाल्हि कयां कोन न त कंदा साईं सभु ज़ाहिर करे थो शुभ करो इहो ई चया इहो कोन जेके एॾा प्रसाद कराइनि था मां तव्हांखे ॿुधायो कल्ह असांजी न्याणी जे इंदौर मां फोन कई 3 ॾींहं खां ॾियो न त बाबा मां संगत खे छा कयां जेको तव्हां वधि में वधि तूं हृदय त हेॾो कर तूं पंहिंजे मन खे कंजूस बणाईंदो थो वञे पको थींदो थो वञे त तुंहिंजा कार्य बि रुकंदा था बाणी कनि थियो ऐं तव्हां भॼन में गुज़ारींदो अन्न ॾींदे त अन्न मिलंदो
अधु पोख पोखींदे चणनि जी चवणो आहे चणा थींदा या कणक थींदी छा थींदो ये जुअर जी पोख पोखींदे त जुअर ई निकिरंदी ॿियो कुझु निकिरंदो कणक पोखींदे त कणक निकिरंदी जुअर पोखींदे त जुअर निकिरंदी चणा पोखींदे त चणा निकिरंदा सभु ख़बर आहे वो तू जुअर पोखे ऐं गुरुअ जे अॻियां अरदास करे साईं मुंहिंजी कणक कयो पुछी शांतीअ कैसे आवाज़ आहे जेका पोख पोखींदे उहो ई त लुणंदे न ॿियो किथां मिलंदो कदु पोखे चई मूंखे कणक मिलियो त दानो वग़ैरह करे सघे थो छो जो संतनि जी सेवा उहा बि नथो करे तो तुझे बात बुलंद किए थे इतिहास में कारण था तो सेठ हो ॾाढो नालो ॾाढा पैसा अंदर में साईं उनके अहिड़ो वीचार ॾिनो दिल में चए थो मां शुभ कर्म कयां कोई गरीब गुरबो हुजे हुनखे पैसा ॾियां कंहिंखे कर्ज़ खपे कंहिंखे न्याणी जी शादी लाइ कंहिंखे पुट खे धंधे कराइण जे लाइ कंहिंखे कोई व्यवहार करण लाइ धन त मूं वटि ॾाढो आहे अनाउंसमेंट करे थो जंहिंखे जेतिरो धन खपे मूंखां वठी आयो तव्हांजे अॻियां कोई अहिड़ो सेठ ॾिठो अथव साड़ी करे तो कैसा मदद कोन करना ये कोने धनवान कोन ॾाढा ॿुधाए ॿुधायो न ताईं त ॿुधंदा पढ़ंदा हूंदो पेपर में पढ़ो था सूरत जो हिकिड़ो सेठ आहे जेको पंहिंजे कर्मचारियुनि खे एॾो सीज़न में कमाए थो कि चई भई मां पंहिंजे कर्मचारियुनि खे सभिनी खे हिकु हिकु बंगलो वठी आए पंहिंजे घर में कयो ये कूड़ चवंदो या ॿुधायो ऐं जग ज़ाहिर ॻाल्हियूं आहिनि पेपर में आयल त उनजो काफ़ी विस्तार सां वर्णन ॾींदो ऐं हुन पंहिंजे कर्मचारियुनि खे हिते करके हिकु हिकु बंगलो वठी अॼु असांखां कर्मचारी 5,000 उधर रखे थो त जेको वापसि ॿिए साल खे सीज़न वरी ॾाढी लॻी अहिड़ी सीज़न लॻी जो धन दौलत जा अंबार थी विया धन कठो कयो सेठ अनाउंसमेंट
कयो जिनके मूं बंगलो वठी ॾिनो माना पंहिंजे कर्मचारियुनि खे हिन साल उन्हनि खे हिक कार वठी ॾिनीसीं। तव्हां ॿुधियो आहे इहे कवियूं या पढ़ी करे आया असांजे नारायण भॻवान ख़बर हूंदी आहे असांजे माधुरा भाई आहिनि या कोन छो नथी असांजे मन में इच्छा थिए कहिड़ो ज्ञान छो असांखे शुभ कर्म करणो जे शुभ कर्म जो तोखे वीचार हुजे न त ॾाढा क्षेत्र खुलियल आहिनि कर त अॼु उहो सेठ उन अनाउंसमेंट कयो जेको लोन वठे जेको कर्ज वठे मां हुनखे पैसा बि ॾींदुसि पर तंहिंसां गॾु गॾु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो भले हिन जनम में वापसि न ॾियो समझो था क्या हिन जन्म में वापस तव्हां न ॾिनो तॾहिं बि चिंता कने ॿियो जनम मिले तो समझो था जे अहिड़ो अनाउंसमेंट थी वञे त माण्हू वेहंदा हिकिड़ो चोर ठग त मौक़ो आहे ॾाढो ॿियो जनम कंहिं ॾिठो आहे माण्हू हिकिड़ो कर्ज़ वठी अचां ॿिए जनम में सभु खां वसूल करे ठीकु आहे ॿियो हथ वधाई हलंदा सेठ मूंखे कर्ज़ कर केतिरो खपे साईं 5 लख सेठ वञी लॻे चयो हिनखे 5 लख रुपया ॾियोसि लिखा पढ़ी करे सही वठो साईं मां अखर पढ़ा आम चवण मिली ॾाढो ख़ुशि त थियो घर बि आयो 5 लख घुरिया 5 लख मिली विया त हिन वटि धन त ॾाढो हूंदो ऐं उहो अॻे ठॻो हाणे लोन वोन त छॾे हिन जो की कोन मूंखां वसूल करे सघंदो अॼु राति जो हुनजे घर में चोरी करणी आहे ॾाढो धन हूंदो सोन सेठ सां ॻाल्हाए बोला पंहिंजो बि खुशि पिया राति जो वीचार कई हिन सेठ जी चोरी करे धन सभु बात रात जी चोर लड़की छिपी ईंदो कोई ॾिसे न सॼो ॾींहुं न ॻोल्हिया किथां लिकी वञा किथां छिपी वञा कीअं कयां ॾिसे हिकिड़ो मेन जो वाड़ो आहे उन पासे का जगह आया मां छुपी रात थी उन मेहन जे वारे खां छुपी वई अधु रात थी सेठ सुने तो मां धन खणंदुसि चुपो ॾेई मेहन जे वारे ते पहुची हाणे इंतज़ार में आहे समय मिले मौक़ो मिले तो मथे चढ़ा इन इंतज़ार में आहे मौक़ो मिले तो मथे चढ़ा उते मेहन बीठियूं अॻु बि तव्हांखे ॿुधायो प्राचीन समय में जानवर बि ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा अॼु बि आहिनि पर हुनजी भाषा जा असां नथा सम्झी सघूं हू वेठो आहे हिकिड़ी में ॿी में खे चए थी अॼु तूं कॾहिं खां वठी बंदि आहीं चईसि मूंखे 10-15 ॾींहं थी विया अञा घणा ॾींहं जी मां पिछले जन्म में सेठ का लोन वरितो मूं वापसि कोन कयो मां सोचियो फी खां वठंदो करतारनि खे मेल जो जनम ॾिनो हाणे त धिका पे खां सेठ वठे पंहिंजो लेबर वठे ते रोज़ खीर कढे थो रोज खीर मां ॾियां थी कॾहिं किलो कॾहिं 2 किला कॾहिं 1/2 किलो हू खीर वठी पीए थो कुझु ग़रीबनि में विराए थो हाणे जेसिताईं उन लोन जेतिरो खीर मां ई कोन कढंदो तेसिताईं मुंहिंजी चिंता कोन थी ॻाल्हाइनि पियूं ऐं ही ॿुधे ॿी में चएसि मां बि हिन खां पैसा वरिता मां सोचियो किथां मूंखां वापसि वठी सघंदो पैसा त मूं वापसि कोन ॾिना मां मरी वियुसि ऐं वरी मूंखे में जो जनम हाणे हिन जे बारे में बंदि आहियां त रोज़ मुंहिंजो खीर पीअंदो आहे खीर खपाईंदो आहे
जॾहिं उहा खीर जी उन लोन जे हिसाब सां पूर्ति थींदी त मुंहिंजो निसाब थींदो। माना जे मां खे लोन वापसि न ॾींदुसि या वरी चुराईंदुसि त मूंखे बि ॿिए या गांइ वञिणो पवंदो, या उठ बणिजणो पवंदो, या गॾ वण जी ॿार घुमणा पवंदा, वरी कर्ज़ लाहिणो ई पवंदो। जेतिरो मां छो वेठो मां हर कोई पंहिंजो जनम ख़राब कयां, छो वेठो मां पंहिंजो कर्म ख़राब कयां। ओॾी महिल हिकु ॾेई वापसि हलियो आयो। ॿिए ॾींहुं सुबुह थियो, घरां सनानु पाणी करे जेको कर्ज़ वठी आयो से छोटो थिए सेठी पैसा पंहिंजा वापसि। मूंखे में या गॾ थियणो कोन्हे त तुंहिंजो कर्ज़ लाहिण जे लाइ मां वरी जनम वठी अचां में ॾियां। ईअं न सम्झो त पीछो छुटी वेंदो न। संत महात्माऊं ग्रंथ भगत चरिया ऐं व्यर्थ थोरी आहिनि जेके तव्हांखे बार बार सम्झाइनि। सम्झो, रुगो असांखे सवादी काम खाइण जे लाइ धन न मिलियो आहे, रुगो असांखे सुहिणा सुंदर वस्त्र पाइण जे लाइ जनम कोन मिलियो आहे, रुगो असांखे पलंगनि ते सुम्हण जे लाइ सुहिणा गदा रखण जे लाइ जनम कोन मिलियो। जनम मिलियो आहे त असीं पंहिंजो भाग बुलंद कर्म ठाहियूं। पर सभु कहीं त भई मां त सोन दान कंदा त मूंखे कंठ दान करण जो कहिड़ो मतिलबु? करण संसार मां वियो, जेॾीमहिल यमराज वटि पहुतो, करण ॾाढो सोन दान कयो। ॾाढियूं कथाऊं ॿुधूं था, भागवत कथा, साईं मां फलाणे हंधि भागवत कथा थींदी आहे, कुझु वेंदी आहे, वञ सुठी ॻाल्हि आहे, पर कुझु सिख बि त सही। रुगो जाड़ू खाइण सां कर्म कोन खुलंदो, मथां खुला हुजो। रुगो पाणी पियारण सां कर्म कोन ठहंदो। पूरो हिसो कर, हर प्रकार जी सेवा कर। अॼु करण सोन दान कंदो, मां बि मां सोन दान थो कयां त मूंखे ॿियो कर्म करण जी कहिड़ी ज़रूरत? ऐं सोन दान जीअरे त कयईं। आखिरी में मृत्यु जे शैया ते सुम्हियो पियो आहे, युद्ध जे मैदान में। भॻवान कृष्ण जी आदत हुई जो सुठो आहे हुनखे सुठो चवंदो, करण जी सारा पियो करे। अर्जुन चएसो भॻवान अञा बि करण जी सारा कई, हाणे त मोह पियो आहे, हाणे छा दान कंदो? चई तो करण जहिड़ो दानी कोन्हे। भॻवान कृष्ण चएसो अर्जुन करण जहिड़ो दानी कोन्हे। प्रभु हाणे छा दान कंदो? चएसो हल। भगवान कृष्ण ने अर्जुन ब्राह्मण जो रूप ठाहे करण जे अॻियां आया, युद्ध जे मैदान सुम्हियो पिया, आख़िरी श्वास। ब्राह्मण देवता ॾिठो, करण नमस्कार, ओम नमो ब्रह्मणे। भगवान ब्राह्मण देवता हुकुम कयो। ब्राह्मण देवता चए तो करण तूं दानी ताईं कराए, तूं बराबरि मज़दूर आहीं। मुंहिंजे धीउ जी शादी आहे, मां चाहियां थो मूंखे कुझु दान। सम्झो था, लड़ाई जे मैदान में मृत्यु जे शैया ते सुम्हियो पियो आहे, उहो ॾींदो दान? करण चए थो ब्राह्मण देवता मां आहियां त मजबूर, महिलनि मारे वियो त फूल ॾींदोसि, पर हींअर मूं वटि कुझु आहे। ब्राह्मण देवता चए थो करण दानीअ जो एॾो कॾहिं ख़ाली कोन थींदो, इहे सभु बहाना आहिनि। ब्राह्मण देवता मां ॾिसी तो कहिड़ी हालत में आहियां, जैसो पहिरें बि तोड़ सभु कुझु आहे। जीअं हुन चयो करण अखियूं पूरे ध्यानु करे त करण जे सोन दंदनि ते सोन लॻल, पुराणा के जीव हुजनि उनखे ख़बर हूंदी आहे कि दंदनि ते सोन बि मराईंदा। थी सघे तो अॼु बि पंहिंजा ॿ-4 दंद हुजनि जिन ते सोन लॻल आहे। करण तूं मुंहिंजी त दंद ते सोन लॻल आहे, मुंहिंजे दंदनि में सोन लॻल आहे। जसो ब्राह्मण देवता बि बराबरि मूं वटि सोन आहे, पर हिन मां
चुरी कोन थो सघां, मूंखे उतां पत्थर खणी ॾे त मां पत्थर सां पंहिंजा ॾंद भञी थो ॾियां। भॻवान चए थो भई दान तोखे करणो आहे त सिर बि तूं, मां न करे परीक्षा। मां श्री कोन थो सघां, असीं वञूं था वापसि स्टेशन में। करण सिरण जी परिस्थितीअ में कोन्हे, पंहिंजे बदन खे हलाए थो, रीढ़ डुबाए, पुठीअ ते घाव पिया थियनि, सीरूं पियूं पवनि, रंधियूं पियूं अचनि, पर चिंता कोन्हे। सिरी पत्थर खईं, पत्थर सां पंहिंजा ॾंद भञी त भॻवान जीअं ब्रह्मण देवता खे उहो सोन मिलियो, भगवान कृष्ण ऐं अर्जुन प्रकट थिया। भगवान कृष्ण जो दर्शन ॾिसी करे चए थो मां प्रभु तव्हां हेॾो कष्ट कयो आहे मुंहिंजी अंत सुहिणी करण जे लाइ, तव्हां ही ब्रह्मण जो रूप धारण कयो आहे, त दानीअ जो हिर्दो मरंदे बि ख़ाली कोन थींदो, धर्म करण वारे जो हिर्दो मरंदे बि ख़ाली। सभु बहाना मां छा कयां, मुंहिंजी परिस्थिति कोन्हे, ही सभु बहाना। करण चाहे त सभु करे सघे, तंहिंजे करण खे स्वर्ग में पहुचाइनि, भई रोटी पहुचाइणी आहे, धर्म राजा चए थो खणी वञोसि, दानी आहे, ॾाढो दान कयो अथई, थाल वधाए करण जे अॻियां आहे, थाल रखियो, करण खे बुख आहे ॾाढी, थाल न अची वियो त चयो हाणे धर्म राजा छा कयो आहे, या हुनजे मथां कवर खणी वेठो करे सोन कीअं खाईंदुसि। हू चए थो मूंखे बुख आहे ॾाढी, मूंखे खाधो ॾियो, मूंखे बुख आहे ॾाढी, मूंखे कोई चांवर ॾियो, कोई कणक ॾियो, कोई जूअर ॾियो, कोई फुल्का ॾियो, कोई डोडा ॾियो, कोई भात ॾियो, कोई दाल ॾियो, भई सोन खे छा कंदुसि। धर्मराज चए थो करण तो दान ही रुगो सोन कयो, तो कणक दान कई कोन, तोखे कणक किथां मिले, तो अटो दान कयो कोन, तोखे अटो किथां मिले, तो चांवर दान कया कोन, तोखे चांवर किथां मिले। वो धर्मराजा छा कयां, चएसि इहा तोसां सहूलियत करे सघूं था, तो ॾाढो सुठो दान कयां, तोखे वरी असीं पृथ्वी लोक ते मोकिलण जे लाइ तयार आहियूं, तो वञो ते ॿिया बि दान स्वीकार। करण वही पृथ्वी लोक पे आवा, तो बिल्कुल अन्न भी दान करते हैं, धन भी दान करते हैं, वस्त्र भी दान करते हैं, सोन भी दान करते हैं, सब दान बिल्कुल क्या है। देव लोग ऐसा सीन में पूछा भाई सुबह चई बजे साईं कार वठण ईंदी आहे, कर्म ते ख़राब तू तो अहिड़ो कर्म कर न तो तोखे साईं पंहिंजी कार ॾे, तू अहिड़ो कर्म कर साईं तोखे पंहिंजो स्कूटर ॾे, माना तू मोहताज ई थियण थो चाहीं, असीं गुरू ई करूं था। ॿिए जो स्कूटर अचे, ॿिए जी कार अचे, मां चढ़ी वञा त तूं पंहिंजो भाग त भुलण किथे थो करे, तूं त बिगाड़ी बिगाड़, पोइ मौक़ो ईंदो रोअणो पवंदो, पोइ छा तब पछताए हो तो क्या जब चिड़िया चुन के वो चाहता जन्म ठाई समझू इंसान की दिमाग में लगा, दिमाग का कम बढ़ जे तुझो दिमाग कम न तो करे, संत जी शरण वठे, सतगुरु जी शरण वठे, तो के समझाए, पर तू नेम उठे तो रखी, प्रेम उठे तो रखी, जिते समझाने वाला आहिनि, जिते खुद ही समझण को अलॻि तो ॿिए खे छा समझ। अञा मां उन्हनि गहराइनि में कोन थो वञा, त असीं पंहिंजे पाण खे ठाहियूं, उहो ठहंदासीं गुरूअ जी कृपा सां, सतगुरू जे आसीस सां, त बराबरि बुलंद थियूं। बाक़ी ही दर त अहिड़ा आहिनि, ई दुआ जा दर आहिनि, जेका कोई सुवाल ख़ाली कोन वञे। हिकिड़ी पंक्ति मां चवां, सभिनी पासा पूरो थी विया, बिरजी निमाणी नीतू राणी जे तरफ़ खां, परिवार जे तरफ़ खां, पंहिंजे बिरादरी जे तरफ़ खां सतगुरू जे द्वार ते अखंड पासा रखाया।
जंहिंजो इहे 5 मिंट बि साल पवंदो 9 थियनि या 9:15 बजे ताईं कार्यक्रम समाप्त थिए बाक़ी एकादशी खां वठी 11 कई वरी इन्हनि मौक़नि ते बि थी पाईंदा आहिनि दुआ गुरू न वठंदा आहिनि साईं आसीस कयो वधू वधीक किथां तूं गुरू घर जो नेम माला प्यार कोन्हे तोखे धंधो वधीक प्यारो आहे तोखे परिवार वधीक प्यारो आहे तोखे परिवार जा बचड़ा ॿार प्यारा आहिनि पर गुरूअ जो दर प्यारो कोन्हे गुरू सभु सम्झे दुनिया सां त धोखा करे थो दोलाल करे थो पर गुरूअ सां बि धोखो थो करे हू सभु सम्झे थो घट घट के अंदर की जानत भले बुरे की ठीक पहचान तुझे मन में केडो विश्वास है केडो जी जाए केडो चांदी बेटा यानी बाल के वापस अचे पहली सच पाने की संसार खोसी घर वाला भी जनता बने मम्मी दरबार में उन्हें मेरी मतो खाए उन्हें जो मतो रे बाल का खाए सब खबर आता है बाल को तसी कुछ समझो समझना तो सतगुरु जी राज सां न तो कई जरूरत नहीं गुरु ग्रंथ साहब ने सुखमणी साहब लिखण में गुर के गिरे सेवक जो रहे गुर की आज्ञा मन में सहे तिस सेवक के काल विलास मन बेचे सतगुरु के पास या तो सुखमणी आई या तो कया कोने में हलू उल्टो था तो समझे सघा पर गुरु सां बि धोखो गुरु सां बि ठगी वरी ॿिली गुरु खां माफ़ी को वरी साईं सभु ॼाणो था सभु त ॼाणे थो पर तूं ई कोन थो सुञाणे गुरुअ खे ख़ुशि करणु साईं तव्हां त अंतर्यामी आहियो ख़बर अथव मुंहिंजो धंधो बि वेंदो मुंहिंजो परिवार बि वेंदो पर जे कुदरती चोट लॻी थी वञे कुदरती दुख अची थो वञे पोइ छा थो थिए त अहिड़ी कुदरत तोखे तकलीफ़ छो ॾिए अहिड़ो कुदरत तोखे दुख छो ॾिए जेकॾहिं तूं गुरूअ जी आज्ञा ही कर दुआ
वे द्वारा दर सुञाण पर असांजो मन नवन नवन दर ना भटकंदो थो वञे। दर भले कहिड़ा बि पर उते संतोष ऐं सब्र खपे। शास्त्रनि जो निजोड़ कढियऊं गोधन गजधन बाग धन अवर रतन धन खांस्याम धन आकान जाके पाणी तई पंहिंजो मन सतावियो इहो ई आहे कि छा आहे असीं बि ॾिसूं मां बि ॿुधां मां बि ॾिसां तई पंहिंजे रंग में रहो। पाणे जंहिंखे सुर्त हूंदी सो पंहिंजो कर्म ठाहींदा पाणे। असांजो कमु आहे सम्झाइण। जे सम्झाइण सां सम्झ में अची वई ॻाल्हि त वाह वाह न त हुनजी ॻाल्हि ॼाण पाण खे छा त सभु असांजे हथ में आहे। सभु असांजे हथ में आहे। असीं पायूं ही भागशाली आहिनि जो मां वार वार तव्हांखे ॿुधायां थो जो गुरूअ जे दर ते सत्संग कराए थो जो सत्संग में वञे थो जो पाठशाल रखाए थो या बाणी पढ़े थो बाणी ॿुधे थो उन सभिनी जा कल्याण पर शुद्ध भाव श्रेष्ठ शुद्धारकू असांजा चादर आसीना त ही परिवार में ॾिसो मन भावना सां दादर के सरने मानता है मंगानी दादर मंगानी मंगानी हाँ वो संगल पप्पा है मामा ने हाँ मैं तो मुझे याद है नंजी मंगानी सरने माँ भाव तकार तक मैंने में दरबार में पवित्र वाणी जो अपनी बात सरकाएं जैन में समापन बराबर थी रहा है सतगुरु जी आशीष सिद्धि सदाई बदला वसंदा बस ये पोखसा थे संगत जी में प्रसाद भी विरायो है इनमें जमीर रुमाल साहब पढ़ना रुमाल साहब थोड़े 5 मिनट में जारी लासी जल्दी सा प्रसाद अचे असां नारायण भगवान सस्ते करना मुखां ॻाल्हि विसरी वई पंहिंजे मौज में 5 मिनट हिते संगत बि वेहण तकड़ जी ज़रूरत कोन्हे तेसि ताईं आनंद साहब कनि था फटाफट हिते प्रसाद तव्हांजे अॻियां थी वञे। सुभाणे सुबुह जो त इलाही प्रसाद आहिनि केतिरी संगत मूंखे चयो आहे कंहिंजो नारगिन जो प्रसाद आहे वञो बेटा प्रसाद खणी जो हेॾा न ख़ाली हथ कयो ये ॿिए कंहिंखे पढ़ा ॾियनि पाण जा हेॾी हिकु मुंहिंजे हंधि थी ॻाल्हि जल्दीअ जो प्रसाद खणी कंदा हा इहो सुभाणे ॾाढा प्रसाद अथव नारगिन जो प्रसाद आहे कुछ सिंगारन जो प्रसाद आ हरी हरी कार सुबह ते जलेबी ऐं भुगड़न जो प्रसाद आ ॿियनि बि ॿिनि प्रेमी जान किन जो बिस्किटनि जो प्रसाद आ सुभाणे एतिरो करा त हिकु प्लास्टिक थैली खणी अचे जे तव्हां न खणींदो त मां उहो बि घुराए छॾींदुसि कोई चिंता न कयो हुन थैली में तव्हां प्रसाद घर खणी वञो त हींअर भोग साहब पए थो 2 मिंट पूरा कयो जिन रखाया उन परिवार के उनजे मिशन माइटनि के उनजे नानाणनि खे बि वाधायूं सारी संगत खे बि वाधायूं
ने मिलायो ये आनंद साहब का मिनट पर मैं 5 मिनट में पांच प्रचार मिली वेंदो है दरबार साहब ने चाहे तो सरकार बरमत संगत देखिए चाहे
माता पिता बारिक कोई न जाने तुम्हारा सगल समर्पी तुम्हारे तुम्हारे गुरु नानक गुरु रामदास अर्जनो गोविंदो सुनो श्री राम श्री कृष्ण सब जाओ गुरु तेग बहादुर सुमरिए गए मौन बंधन दसवां पातशाह गोविंद मेरा धन दसवां पातशाह सबकानी धन दसवां पातशाह सबकानी यारे पातशाह गुरु ग्रंथ साहब जी के दर्शन दीदार का ध्यान दर कर बोला हे दाता शांत सब सतगुरु आदना तू रोम स्वरूप ब्रह्म निरंकार बोला नाथ शंकर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान सतगुरु गुरु नानक देव मेहमान श्री राम श्री कृष्ण भगवान प्रेरित करो देखता हूँ हे दाता माता पिता गुरु देवता जी के चरणों कमलों का ध्यान रखकर बोला जीवन कार बख्शत बचन असियायो तुझा दाता इतना दीजिए जब मैं कुटुंब समा मैं भी भूखा ना संतन भूखा बब मैं भी भूखा ना रहूं संतन भूखा असी आया से तुझे तले सुनाओ हे सतगुरु शान जैसा मंगानी परिवार आज दर से पवित्र वाणी जो पाठशाल रखाए वाकन पाठशाल रखाए जाति मन में मनोकामना रहिया सबका पैरी पति पत्नी के बारन छे स्वयं सुंदर स्वास्थ्य ॾींदा निरोगी काया दे व्यापार में वृद्धि कंदा आनंद जा भंडार उन जो ठिकाणो कुल सावराणो कुल हे सत्कर्तार उन्हनि ते बि आशीष कंदा नानाणे कुल ते बि आशीष कंदा बचड़ा बार सदाई वदंदा सुंदरन जोत मंजूर जगाईंदा आनंद जा भंडार रखदा आई आवदा कारींदा
तव्हांजी अरदास में तव्हांजे अॻियां जा साध संगत बीठी आहे, जिन भी नितनेम निभायो आहे, जेके कार्तिक महात्म में सुबुह शाम तव्हांजे दर ते अची कार्तिक भगवान सत्संग ॿुधनि था, सेवा सिमरन कनि था, उन्हनि जा बि सत्कार रास कजो। जेकी मनोकामना आहे सो पूरी कजो। साचे साहिबा क्या नाई घर तेरे, घर त तेरे सब जय सो पावे। सदा सुखत साला तेरी नाम मन वसाया, हर नाम जिनके मन वसिया, वाजे शब्द गनेरे कहे नानक सच्चे साहिबा क्या नाही घर तेरे। संगमा पखी जे दाणू कुर्मी कंगाल कीन ॾिठींदो, जल में किरो रे जीव रहंता, रात ॾींहं से पाणी पीअंता, समुंड नदियूं कुअ कीन कुटनि था, समुंड नदियूं कुअ कीन कुटनि था। उन्हनि जा काज रास कजो, तव्हांजे दर जो दाव प्यारो तारो लाओ। मन भावना सां या भी मनोकामना रखी सतगुरु जे दर ते अरदास कराए थो, उनजी मनोकामना पूरन कंदा, व्यापार में वृद्धि कंदा, देह निरोगी ॾेई कंचन काया कंदा, सारी संगत जा काज रास कंदा, सभिनी खे मन वाफ़िया फल ॾेई दुख दर्द दूर कंदा। बुर्जिक माफ कंदा, देश प्रदेश रक्षा करणो, बुर्जिक माफ करणो, तो आशा बख्श लेना, तिरवलम तुझा दे पंहिंजे चरण जुड़िया, रख जी लाज गुरु गरीब नवाओ, गुरु नानक नाम चरण की जला तेरे वाणे सत्संगत काला पे बोल गुरु नानक करे। दीन दर्द सुख बंधना, घट घट नाथना, शरण तुम्हारी आए हो, नानक के प्रभु साथ शरण तुम्हारी आए हो, नानक के प्रभु साथ समुद्र सागर नीर गरिया, सुख होवे दिन रात। राग स्वरण बाणी भर कबीर जी की पहले गुंगा सत प्रसाद, बुद्ध पूज पूज हिंदू मुए, तुरक मुए सिर नाई, आहले जाने अहले गाने, तेरी गत दुहु न पाई। मन रे संसार अंध गहेरा, चह दिस पसरियो है जब जेवरा रहा। कबित पढ़े पढ़ कविता हुए, कपड़ के दारे जाई, जटाधार धर जोगी मुए, तेरी गत इन्ह न पाई। दरब संच संच राजे हुए, गढ़ले कंचन भारी, वेद पढ़े पढ़ पंडित मुए, रूप देख देख नारी। राम नाम बिन सबे विभूति, देखो निरख शरीरा, हर के नाम बिन किन गत पाई, कहो उपदेश कबीरा। हर के नाम बिन किन गत पाई, कहो उपदेश कबीरा। गुरु नानक देव